संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद। मौला हुसैन अलैहिस्सलाम जा ॾिहाड़ा आहिनि। अॼु 9 जो ॾींहुं आहे। अॼु 9 ते मौला हुसैन अलैहिस्सलाम जे बच्चनि जो ऐं साईंजन जो पाणी बंदि कयो वियो आहे। भिटाई साहब फरमायो त कूफिन कागज़ लिखियो विच विझी अलाह। कूफिन छो त अॻु में ई मौला अली अलैहिस्सलाम फरमायो हो त कूफिन कूफे वारनि ऐं बसरे वारनि खे मां दोज़ख में वेंदे ॾिसी रहियो आहियां। भिटाई साहब जो त कूफिन कागज़ लिखियो विच विझी अलाह। असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह। हेकर हेॾे आओ त तख़्त ताबीने तुंहिंजे कयूं। भिटाई साहब थो फरमाए त हे जेको हुयो ऐं वॾे वॾा दुनिया में जेके बेवफ़ा लिखिया वेंदा आहिनि उहे कूफे वारा लिखिया वेंदा आहिनि। जन 2.5 लख ख़त लिखिया मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾे। पोइ साईं जन मुस्लिम बिन अकील खे मोकिलियो हो, उनखे ॿचड़नि सूदो शहीद करे छॾियऊं। पहिरियों हा कयूं, बैयत कयूं, उन खां पोइ जेको आहे जॾहिं ओॾे साईं जन हज़रत मुस्लिम बिन अकील कासिद मोकिलियो मदीने शरीफ़ मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾे। कासिद ओॾे वियो, साईं जन चवाए मोकिलियो त साईं तव्हां हाणे अचो करबला इराक़। त पोयों हज़रत मुस्लिम बिन अकील खे ॿचड़नि सूदो शहीद करे छॾियऊं। इहे वॾा वाक़िया आहिनि। मौला तव्हां ख़ुशि कंदो। ऋण चढ़िया रहबर कुठा मुंहिंजा मुहब मीर। अकबर मीर अमीर जा जिगर आहिनि झीर। मढ़ मुबारक जे मथां घोड़ा टिपिया गहगीर। इहे ई अमीर कंदा सणाई सभिनि जी। अस्सलाम वालेकुम या अली मदद।